नहायत ही काबिल एहतराम मुझो मोहसन सरदार सलीम जान मदारी साहब, नहायत ही काबिल एहतराम असो मोहसन हाजी अब्दुर्रऊफ़ खोसो साहब MPA ऐं मुझो भाउ नंढो भाउ अली जान खान मदारी साहब, दाऊद जान मदारी साहब, हिन स्टेज ते वेठल ऐं पिंडाल में वेठल दोस्तों भाइरो कश्मीर शहर जा वासियो हिंदू मुसलमान दोस्त भाइर सब अस्सलाम वालेकुम जी भुट्टो। मां नहायत ही शुक्रगुज़ार आहियां सरदार सलीम जान मदारी साहब जो हुन असांखे हिन सोसाइटी के हवाले से टाइम ॾिनो। सरदार साहब उहा शख्सियत आहे हिनजे लाइ मां सम्झा तो मूंखे लफ़्ज़ कोन्हनि जेको मां हुनजे लाइ ॻाल्हायां, छो त हिन ज़िले जे लाइ हिन कश्मीर जे लाइ हे उहो पैरस आहे, हिन पैरस के सुञातो कंहिं कोन्हे। तव्हां ॾिसो ज़िले के हवाले से हुजे, ज़िले के तरक़ियाती कमनि के हवाले से हुजे या एजुकेशन के हवाले से हुजे, वो सरदार सलीम जान पंहिंजे ज़िले में पेश रहियो आहे। सब खां वधीक त असां हिन जा थोराइता आहियूं जो असां उन ज़माने में जेकाबाद ज़िलो हुयो, जेको जेकाबाद वेंदा हुआसीं त मां ॼण 3 ॾींहंनि खां बाद में वापसि ईंदा हुआसीं त तेल मालिश कराईंदा हुआसीं त बाबा थकावट थी आहे। हाणे उहो ज़िलो आहे तव्हांजे अधु कलाक जे ड्राइव ते आहे, तव्हां वञो कंदकोट में पंहिंजो कार्यक्रम लाहे वरी तव्हां पंहिंजे बचन में अची गुज़ारियो। उन सां गॾोगॾु मां जस ॾिठुसि पंहिंजे भाउ खे, हुनखे दुबई या ॿाहिरि कराची, हालांकि कारोबार काफ़ी हुया, वो करे सघे पियो, अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे कि उहो उते करे कारोबार न पियो करे सघे। बहरहाल हुन इहा चयो तो सही मां हे शइ करणु चाहियां थो। मां चयो बाबा तूं कराची में शिफ्ट थी रही विया खान हले वच, तूं जेको हिते कश्मीर में कंदे असां तुंहिंजा बाह ॿेली आहियूं। मां हुनखे जस ॾियां थो। थोरे टाइम में हुन हिकिड़ी ख़ूबसूरत सुहिणी सोसाइटी ठाही आहे ऐं नॉर्मल किस्तनि में हिन कश्मीर जे आवाम खे हिकिड़ो तोहफ़ो ॾिनो आहे। उनमें सेवरेज हुजेसि, बिजली हुजे, रोड हुजनि, जेके बि इंशाअल्लाह इंसान जी ज़िंदगी जूं जेके सहूलियतूं आहिनि उहो हिन सोसाइटी में हूंदो। मां तव्हां दोस्तनि जे तवसुस सां वधीक टाइम न वठंदुसि, छो त असांजो मौसम वेठो आहे, वधीक तव्हांखे उहो ब्रीफ कंदो। अस्सलाम वालेकुम जी भुट्टो।